दोस्तों, साईं सदाईं करी मते सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। मुंहिंजा प्यारा भाउरो मूंखे ॿुधंदड़ो ऐं मूंखे जेके लाइक कंदा आहियो, ऐं अॼु ख़ासि तौर ते ॻाल्हायां थो उन्हनि सां, तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब बि करे छॾियो। जीअं पाण खे ख़बर आहे त आउं कचेरियुनि करण जो इहो पंहिंजो सिलसिलो कुझु ई ॾींहंनि खां शुरू थियो आहे। पाण सुठे सुठे ॻाल्हियुनि ते सुठे सुठे मौज़ूअनि ते कचेरियूं कंदा आहियूं। ऐं अॼु जे कचेरी करण जो पंहिंजो टॉपिक आहे सिंध। पाण सिंध जे मुतालिक़ जेको सिंध में वहे वापरे पियो, सिंध में वयो वापिरियो आहे, उन ते पाण पंहिंजा ख़्यालात ॿिटा कंदासीं। तव्हांखे बि कमेंट बॉक्स ते तव्हां पंहिंजा ख़्यालात ॿिटा करे मूंखे लिखंदो, इनशाला तव्हांखे जवाबु ऐं जल्दी अक्स करे ॾेई वठंदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे, सरज़मीन सिंध हज़ारे सालनि खां वठी, हज़ारे वरियनि खां वठी धारे साम्राज्य जी अमाजगाह रही आहे। को वक़्तु हुयो असांजो ठटो, असांजो मकली हिते धारियुनि जो साम्राज्यनि जूं अखियूं हमेशह असांजे ॿुॾल हूंदियूं हुयूं। तव्हांखे आउं तारीख़ में ॿुधाईंदुसि त तारीख़ में वॾे में वॾियूं टे क़ौमूं रहियूं आहिनि। हिकु इराक़, ॿियो मिस्र, टियों मुंहिंजी सिंध। ऐं सिंध सभिनी खां शाहूकार ऐं सुधरियल ऐं हसी खिलियल धरती रही आहे। त इहो ई सबबु आहे सिंध जे बदहाली जो बि, त तारीख़ में हर सिंध जे साम्राज्य फोरू लुटेरे जूं निगाहूं असांजी इन सोनी धरती ते हमेशह कुथल रहियूं आहिनि। त आउं तव्हांखे चवंदुसि त तारीख़ में कॾहिं हिते तुर्खान आया, कॾहिं अरगून आया, कॾहिं मुग़ल आयो, कॾहिं अरब साम्राज्य आयो, कॾहिं तातारी आया। पर सिंध जी तारीख़ ॿुधाए थी त हू विड़िया, असांजे किताब खाननि खे बाहि ॾिनऊं, यूनिवर्सिटियुनि खे साड़ियऊं। पर अॼु तव्हां वञी ॾिसंदो हुननि जो मकली में या ॿिए हंधि तव्हांखे क़बरूं, तव्हांखे उन्हनि ज़रूरु सिंध जे जंहिं सिंध ते हमिलो कयो, तव्हांखे उन्हनि जूं क़बरूं तव्हांखे ज़रूरु मिलंदियूं, पर उन्हनि जो को बि निशान तव्हांखे किथे बि नज़र कोन ईंदो। चवण जो मतिलबु आहे त सिंध जो माण्हू यानी विड़ियो मुक़ाबिलो कयईं, कॾहिं बुलह दरिया, कॾहिं दुलह दरिया ख़ान जे रूप में, कॾहिं जनरल होशू शीदी जे रूप में, त कॾहिं शाहनार शहीद जे रूप में, त कॾहिं मखदूम बिलावल जे रूप में, त कॾहिं आरीसर साहब जे रूप में, त कॾहिं बशीर ख़ान कुरैशी जे रूप में, जंहिंजो मरण वक़्तु आख़िरी नारो हुयो त केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ड्राहे न सघंदो, नक्शो सिंध जो किरंदो रहंदो, रत असांजो चवंदो रहंदो, जिए सिंध जिए सिंध जिए सिंध। ऐं अॼु चवण जो मतिलबु इहो ई आहे त असां सभु हथ त कंहिंजे आॾो न टंगींदासीं। बदज़ुल्मी मुसीबत जेका थी आहे त सॼी दुनिया जा धिकायल माण्हू अची सिंध में आबाद कया अथऊं। अफ़गानी, बिहारी, बंगाली, पंजाबी लखनि जे तइदाद में अची तव्हांखां, तव्हांजा शहर, तव्हांखां ॻोठ तव्हांजा खसण पिया घुरनि। जेके तव्हांजूं अबाणनि ॾाॾनि जूं मिल्कियतूं आहिनि, उहे तव्हांखां खसण पिया घुरनि। साईं डॉक्टर कादिर मक्सी चए थो त ढिॼो उन ॾींहं खां जॾहिं धारियो माण्हू अची अव्हांजे मुल्क जी मालिकी कंदो, उन ॾींहं खां तव्हां ढिॼो। ऐं अॼु सिंध जो माण्हू एतिरो त बेबस ऐं लाचार बेपनाह लॻो पियो आहे, जो पिशावर खां को अख़बार को अचे थो, कराची में बि अख़बार जो चपटो हणी वॾी बी दादा दिलेरी सां चए पियो कराची हमारा है, या मियां वाली हले थो लाहौर खां, या इमरान ख़ान अची इस्लामाबाद ते चवे थो त सिंध असां इंतिज़ामी विरासत कंदासीं, सिंध ते असांजो हक़ आहे। वरी तेड़ी मेड़ी वारा सखर में पंहिंजा माण्हू गॾु करे चवनि था त सिंध हमारा है। अब असां चऊं था त सिंध कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, सिंध सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन आहे, सिंध सिंधियुनि जी आहे, सिंध सिंधियुनि जी आहे, सिंध सिंधियुनि जी रहंदी। उन लाइ जेको सिंध खे जेको माठ वारो जेको तालो लॻी वियो आहे, इहो सिंध खे ख़तमु करिणो पवंदो। सिंध खे पंहिंजे वॾनि वॾनि शहरनि जहिड़ो कराची जे रिसोर्सिस जी मालिकी करणी पवंदी। तव्हां 8 करोड़ अगरि सिंधी भाड़िया वेही रहंदव, भाॻिया वेही रहंदव, त असां धारे खे उते का मयार न वेही ॾेई सघंदासीं। तव्हां होटलुनि ते हाणे वेही ख़बरूं चारूं कंदव, या ओताकनि ते वेही रुगो बसि किताबनि में ॻाल्हियुनि में चवंदव, या व्हाट्सअपनि ते स्टेटस लॻाए छॾंदो त बाबा असां सिंधी हिकु पासे होशू जी तलवार लॻा पिया आहियूं, फलाणे जो ढाओ ही हू, ऐं को पासे में क़ौम परस्त सॾु ॾींदो त हुते वञण खां असां सफ़ा इनकारी बीठा आहियूं। ऐं यकीन सां चवां थो, जेको सिंध जो तेल आहे, सिंध जो गैस आहे, सिंध जो पेट्रोल आहे, सिंध जो पाणी आहे, हाणे एतिरे क़दुरु ताईं त सिंध मां यूरेनियम बि निकिरी वियो आहे। असांजो पाणी बंदरगाह हिते पोर्ट कासिम जेको आहे, 900 अरब डॉलर पिया कमाए थो। अॼु बि असां पाकिस्तान खे 70% खां वधीक रेवेन्यू जनरेट सिंध करे थी ॾे। सिंध त मालामाल धरती आहे। इहो हिते
67% खां वधीक असां हिते गैस सिंध वारा पिया ॾियूं। घोटकी में गैस जी कंपनी आहे, हुते को बि असांखे हिकु सिंधी असांखे को वॾनि खातनि ते नज़र नथो अचे, इदारनि ते को असांजो सिंधी माण्हू न आहे जेको बाबा मक़ामी माण्हुनि जो इहो आहे। हालांकि 90% मुक़ामी माण्हुनि खे अवलियत ॾेई अव्हांजो हक़ आहे नौकिरी में रखणु, पर अव्हां ईअं न कयो। अव्हां असांजे माण्हुनि खे दर बदर बेहारो मददगार भटकायो। असां अव्हां सां इहो पर वाइदो करणु आहियूं सिंधी वारो, इहो वचन करणु आहियूं त हिन मुश्किल घड़ी में हीअं सिंध जे माण्हुनि खे दर बदर न छॾंदासीं। जेको बदीन जो पेट्रोल जो अंग आहे, असां उन्हनि जा अघ अखरनि जी हिफ़ाज़त करे असां तव्हांखे उन जो मुआवज़ो करे अज़ालूं तव्हांखे भराईंदासीं, ऐं उहो इनशा सिंध जे ॻोठनि ॻाझनि सिंध जे वाणनि वस्तियुनि में ख़र्चु थींदो। ऐं तव्हांखे चवंदुसि त इन जे लाइ तव्हांखे मालिकी करणी पवंदी, शहरनि ते निकिरणो पवंदो, क़ौम परस्तनि ते भरोसो करे रोडनि ते निकिरणो पवंदो। भले ई जेका पार्टी तव्हांखे पसंदीदा आहे, जेका पार्टी तव्हां पाण इहो अंदाज़ो लॻायो सिंधी माण्हू पढ़ियल लिखियल होश अकुल, हाणे सम्झ सां सवाल इहो आहे तव्हां पार्टी पंहिंजी चूज़ कयो, तरक़ी पसंद पार्टी सां निकिरो, तरक़ी पसंद पार्टी जे हर सिफ़ में अॻियां नज़र अचो, ऐं तरक़ी पसंद पार्टी जे हर सॾ खे पंहिंजो सॾु सम्झी, धरती जो सॾु सम्झी, धरती माउ जे मादिरे वतन हुअण जो तव्हां पैगाम बि ॿियनि ताईं पहुचायो। तव्हां पाण सिंध जा वकील थी, तव्हां पाण सिंध जा दर्द मुजाहिद जवान दिलेर तव्हां दर्द ॿियनि माण्हुनि ताईं ॾियो। इहो हिकु सिंध जे गैरतमंद पुटु हुअण जो तव्हां ते हिकिड़ो फ़र्ज़ु बि आहे। ऐं आउं चवां थो त ईअं कंदव त इनशा धरती जी ख़ुदि मुख़्तियारी अड़पणु, धरती जी ख़ुदि मुख़्तियारी माणणु उहो को ॾुखियो मरहलो न आहे, उहो को ॾुखी का शइ न आहे। इनशा सिंध धरती इनशा कॾहिं उहो ॾींहुं ज़रूरु आहे जॾहिं सिंध धरती ख़ुदि मुख़्तियार हूंदी। ऐं पाकिस्तान असांजो वतन, पाकिस्तान में 4 क़ौमूं पंजाबी, पठान, सिंधी, बलोची असां ॿधी अमुन एके प्यार इताद सां असां पंहिंजे घर में रहंदासीं। ऐं असां पाकिस्तान खे सुर्ख़ सलाम था पेश कयूं। जीए सिंध, जीए डॉक्टर कादिर नक़वी।